अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां है फराज शाह। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। ईरान जे ख़िते में अमरीकी अॾनि मथां हमलनि जी चौथी लहर। अमेरिकी हमलनि जे जवाब में अमान, उर्दन, कुवैत ऐं बहरीन में ईरान जा हमला। पासदारनि इनक़लाब दावा कई आहे त कुवैत में 2 हैमास लॉन्चर्स ऐं मीज़ाइल ज़ख़ीरा तबाह करे छॾिया आहिनि। अमरीकी हमलनि जे जवाब में कार्रवाइयूं जारी रहंदियूं। अमरीकी फ़ौज पारां ईरान में दर्जने हदफ़नि ते हमला। अमरीकी सेंट्रल कमांड दावा कई आहे त ईरान जे दिफ़ाई निज़ाम, सामूंडी रेडार, मीज़ाइल ऐं ड्रोन ठिकाणनि ते हमला कया विया। होर्मुज़ वेझो नंढनि ॿेड़ियुनि खे निशानो बणायो वियो। अमरीकी सेंटकाम वधीक चयो आहे त हमलनि में पहिरियों भेरो वेढ़ाक जहाज़ ऐं सामूंडी जहाज़ इस्तेमालु कया विया। होर्मुज़ में जहाज़नि जे आज़ादाणे चुरपुर यक़ीनी बणाइण लाइ तयारु आहियूं।